बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम। नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HBS न्यूज़। हैदराबाद ब्यूरो रिपोर्ट कामरान अली खीड़ो हौसले यूसी नंबर 14 ते सहवार में हाई कोर्ट जे हुकुम ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मौजूदा MPA शर्जील इनाम मेमून जे फर्जंद रावल शर्जील इनाम मेमून ऐं एडमिनिस्ट्रेटर फ़हीम मंगी जी हिदायत ते यूनियन काउंसिल 14 ते सहवार जी इंतज़ामिया कुटामार मुहिम शुरू करे छॾी। सवेर उलू ऐं चितन कुतन खे ज़हर ॾेई मारियो वियो। काफ़ी ॻोठनि में ॻोठाणनि तरफ़ां इंतज़ामिया सां कुता मारण ख़िलाफ़ मुंहमारी पिणु थी, पर इंतज़ामिया बग़ैर कंहिंजे परवाह जे मुहिम जारी रखण जो ऐद कयो। ख़बर मूजिबि हौसले यूसी नंबर 14 ते सहवार में हाई कोर्ट जे हुकुम ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मौजूदा MPA शर्जील इनाम मेमून जे फर्जंद रावल शर्जील इनाम मेमून ऐं एडमिनिस्ट्रेटर फ़हीम मंगी जी हिदायतुनि ते यूनियन काउंसिल 14 ते सहवार जे सेक्रेटरी इरफान अली मंगरियो जी सरबराही में यूनियन काउंसिल 14 ते सहवार जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में, जंहिंमें ॻोठ गाही खान चांग, ॻोठ रईस मजनू खान चांग, ॻोठ आचार शीदी, ॻोठ खमीसो सोलंगी, ॻोठ सैयद महमूद शाह जेलानी, ॻोठ गुलाम कादिर सोलंगी, ॻोठ शफी मोहम्मद सोलंगी में कुता मारण जी मुहिम शुरू कई वई। मज़ीद ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो HBS न्यूज़।